पर उन यमज आहे का उम्मीदान असरार जी। मुअज़्ज़ज़ सामीन किराम, स्टेज ते वेठल सैयद सादात उलमाए किराम, अहले ज़िक्र, हाफ़िज़े कुरान, मुझे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जा आशिको गुलामो, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अणगणिया एहसान उन करीम रब जा जंहिं तव्हां ऐं असां जहिड़नि गुनाहगारनि जे ऐबनि खे बि न ॾिठो, तव्हां असांजे दिल जे स्याहीअ खे बि न ॾिठो, तव्हां असांजे बेफरमाननि खे बि न ॾिठो। हिकु दफ़ो वरी करम करे ऐं पंहिंजे ज़िक्र जे लाइ मुंहिंजे करीम रब तव्हां असांखे चूंडे हिते गॾु कयो। मुंहिंजा सोना, ॿुधंदा आहियो बाज़ार में त कॾहिं कॾहिं को होको ॾियण वारो होको ॾींदो आहे त हेड़ो मौक़ो वरी नसीबनि ते ओ ॾिसण वारा ॾिसण जे बजाय कुझु ख़रीद करे वठे त मुंहिंजा दोस्त ज़िंदगी जो हिकु हिकु लम्हो वरी नसीबनि ते। ज़िंदगी जी काई ख़बर न आहे, सुभाणे ते तव्हां सां मां केरु हूंदो केरु न हूंदो काई ख़बर न आहे, लेकिन मुझे बेनियाज़ रब पंहिंजे महबूब जे सदके जे करम करे उहा हिकु महफ़िल नसीब फरमाई आहे जंहिंमें दुनिया जो कोई मक़सद कोन्हे, वौत जो कोई मक़सद कोन्हे, कंहिं सियासत जो कोई मक़सद कोन्हे, बस हिकिड़े ई मक़सद सां गॾु थिया आहियूं त कंहिं बि नमूने सां मुंहिंजो सुहिणो करीम रब शल राज़ी थी पए। यकीनन महफ़िल जे अंदर मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा माण्हू हूंदा के अल्लाह जे रज़ा तलब करण वारा, के दुनिया जो तमाशो ॾिसण वारा, के माण्हुनि जे हुजूम खे ॾिसण वारा, के मौलाना साहबन जा धमाका ऐं बटाकू ॿुधण वारा, के पंहिंजो टाइम पास करण वारा। मुंहिंजा दोस्त बेशक हर क़िस्म जा माण्हू गॾु थींदा आहिनि, लेकिन हिकिड़ी शइ ज़हन में यकीनी बना त जॾहिं मुंहिंजे करीम रब जे रहमत जो नुज़ूल थींदो आहे त पोइ इहो न ॾिसंदो आहे त हीअ वॾेरे जी ज़मीन आहे या नंढेरे जी ज़मीन आहे, गुनाहगार जी आहे या नेकोकार जी आहे। ख़ुदा जी रहमत जॾहिं ईंदी आहे त सभिनी खे सेराब करे वेंदी। त हिन ज़िक्र जे महफ़िल में अचण वारा तोखे मुबारक आहे जो अल्लाह ताला तोखे पंहिंजे यादि लाइ चूंडियो आहे, पंहिंजे यादि जे लाइ, पंहिंजे रज़ा जे लाइ। छो त हिन वक़्तु तव्हां असां जंहिं फ़र्श ते वेही करे उन करीम रब जे मथां अणॾिठो ईमान आणे करे उन करीम रब जे महबूब इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे फरमान ॿुधण जे लाइ, सदन जे बचड़नि जो शान ॿुधण जे लाइ, जेका ही अंदर में बेताबी आहे, जेका ही अंदर में लुछ पुछा, छा इहा मुंहिंजे ख़ुदा खां पुछी आहे? थोड़ो ॻाल्हायो, ख़ुदा खां पुछी आहे? चओ त न, ख़ुदा खां पुछी आहे। मुझे अल्लाह का जॾहिं काई बुझाई कान्हे त पोइ यकीन सम्झ त बस हाणे देर बि कान्हे का, तूं रुॻी पंहिंजे दिल जे हाज़िरीअ खे यकीनी बना। जॾहिं न दिल जी हाज़िरी यकीनी थींदी आहे ख़ुदा जी रहमत त अॻे ई सॾड़ो कंदी आहे। ओ मुंहिंजा बांधा, ओ मुंहिंजा बांधा, तूं हिकिड़ी विख वधा त
त मुंहिंजी रहमत 10 कदम ड्रोड़ी तुंहिंजो इस्तक़बाल करे। एतिरो महिरबान आहे मुंहिंजो रब, एतिरो कुर्बदार आहे मुंहिंजो रब। खुदा भी एतिरो महिरबान आहे, ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भी ॾाढो महिरबान। खुदा भी मेहरबान तोखे मिलियो, ताजदार मदीना इमाम अल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भी तोखे मेहरबान मिलियो। उन महबूब जे सदके में मुझे करीम रब दुनिया जे अंदर जन तोखे सालिहन की सुहबत नसीब कई। केॾो न तूं खुश नसीब आहीं, केॾो न तूं खुश नसीब आहीं। दोस्त अजीज याद रखी छॾ, हिन महफिल में अचण वारा फर्क सिर्फ थोड़ो आहे। मुंहिंजा महबूब मुर्शिद करीम सजण साईं दामत बरकातुल आली कॾहिं कॾहिं इएं फरमाईंदा आहिनि फ़क़ीरनि खे, ओ फ़क़ीरो रुई पंहिंजे पाण खे सुञाणण जी कोशिश कयो त असल में ओ कलमे पढ़ण वारा हिकिड़े मिंट लाइ गौर कर त तूं ख़ुश नसीब आहीं केतिरो। पंहिंजे अंदर में झाती तपा त तूं केतिरो खुश नसीब आहीं जो मुंहिंजो अल्लाह क़ुरान करीम में तुझो जॾहिं ज़िक्र करे त अल्लाह फरमाए कुंतुम खैर उम्मतन, मुंहिंजा महबूब तुंहिंजी उम्मत ॾाढी भली आहे। थोड़ो गौर कर मुसलमान, थोड़ो गौर कर मुंहिंजे करीम रब जे क़ुर्ब जे मथां। न ख़ुदा तो असांजे ऐबनि खे ॾिठो, न ख़ुदा तो असांजे बेफ़रमाननि खे ॾिठो, बस मुंहिंजे रब जी हिकिड़ी निस्बत खे ॾिठो। जहिड़ो आहे तहिड़ो मुंहिंजे महबूब जे दामन में त चंबड़ियल आहे। उन दामन मुस्तफ़ा जे करे मुंहिंजे बेनियाज़ रब तोखे इज्जत जे लक़ब सां पंहिंजे क़ुरान में यादि कयो त मुंहिंजा महबूब तुंहिंजी उम्मत ॾाढी भली आहे। ख़ुदा चवे त तूं ॾाढो भलो आहीं, ऐं पोइ बि जेकॾहिं तूं पंहिंजे पाण खे भलो न सम्झी त पोइ लॻे थो त तूं सोहबत जी कमी आहे। मुंहिंजा दोस्त या सोहबत जी कमी दूर कर, इंशाअल्लाह ताला तोखे जॾहिं न पंहिंजो पाण सम्झ में अची वियो त अल्लाह कंदो तोखे पंहिंजो रब बि सम्झ में अची वञे। सिर्फ पंहिंजे पाण खे सम्झण जी कोशिश कर, फ़क़त पंहिंजे पाण खे सम्झण जी कोशिश कर त तूं आयो छाजे लाइ, तुंहिंजे अचण जो मक़सद कहिड़ो आहे। नंढड़ी हिकिड़ी ॻाल्हि कंदो हलां, मुंहिंजे महबूब इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुज़ूर में हिकु सहाबी सगोरे घरड़ो तयार करे आका करीम जे हुज़ूर में अर्ज़ कई त मुंहिंजा अबो अम्मा कुर्बान कया, ओ मुंहिंजा सोना मां गुलाम जी दिलड़ी थी चाहे अॼु हिकिड़ो बचड़नि जे लाइ घरड़ो ठारायो अथनि। वॾा महल सहाबा जे दौर में कोन हूंदा हुया, वॾियूं बिल्डिंगियूं कोन हूंदियूं हुयूं। उन दौर जे लिहाज़ खां जेका झूपड़ी या जेको कोठड़ो हुन ठाहियो, हुज़ूर जे ख़िदमत में अर्ज़ कई मुंहिंजे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे त मुंहिंजे बेनियाज़ रब फरमाए छॾियो त व अम्मस्साइल फला तनहर, मुंहिंजा दिल पर जेको बि सवाली अचे उनखे ख़ाली उनखे ख़ाली न मोटाइजा। इहो ई सबब आहे जो दरे मुस्तफ़ा ते जेको बि ख़ाली झोली खणी वेंदो आहे कॾहिं बि ख़ाली कोन मोटंदो। अॼु ॾींहं ताईं को ख़ाली कोन मोटंदो, रुॻी झोली खणणु सिखे ऐं महबूब जे दरबार में झोली फैलाइण सिखे। आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम दावत क़बूल फरमाई। अजीज दोस्तों, उन सहाबी सगोरे जे घर में जेॾीमहिल पहुता त उन जे जगह खे सोराख़ हुया चइनी पासनि खां त मुंहिंजे आका करीम दरियाफ़्त फरमायो ऐं अल्लाह जा बांदड़ा। दोस्तों तवज्जो सां थोड़ियूं ॻाल्हियूं तवज्जो सां ॿुधो, इंशाअल्लाह ताला को गरम थी था वठूं, लेकिन हिकदम जूं ॻाल्हियूं ॿुधी वठो। मुंहिंजे आका करीम फरमायो त ऐं अल्लाह जा बांदड़ा, इन घर खे ही हेतिरा सोराख़ छाजे लाइ कढिया अथई? हिन ॾखण खां बि सोराख़, उत्तर खां बि सोराख़। अर्ज़ थो करे त मुंहिंजा करीम आका हवाए जे किरास करण जे लाइ ये सोराख़ड़ा ठाहिया अथनि त जीअं हवाए जो किरास थिए त मुंहिंजो घरड़ो थधड़ो रहे,
गाल चंगी कई या गलत कई जवाब गाल चंगी कई न तवा सा भी जने घर ठाराइंदा हो तो पहले नक्शा तैयार कराइंदा हो वेंटिलेशन जो सिस्टम बिफोर तैयार कराइंदा हो तो पहली वेंटिलेशन छो विदाउट वेंटिलेशन जेको हाउस होंदो आ वो कहीं भी हवाले से मुनासिब कोन होंदो आ इन करे मुजा दोस्त गाल त चंगी कई छाता समझो गाल भली कई लेकिन ता की खबर त मुझे करीम आका जवाब केड़ो फरमायो वो जवाब गौर से बुध जा ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमाया ओ अल्लाह जबाना जी मुझा करीम आका मुझे आका फरमायो जे कदे इन घर में सोराख करा वक्त तू पाजे दिल ऐ नियत में इहो इरादो करी हाँ तहिन घर के सोराख इन ला तो ठहराया जॾहिं कम मुकार करे थकजी अचे बिस्तरे ते गिरी पवा ऐं इंतहाई घाटी निंड में हुजा मस्जिद नबवी में अजान अचे इन सोराखन मां जल्द के आवाज अचे त जल्दी उठी वनी महबूबन जे पोया नमाज पढ़ गौर से बुध मुसलमान मुझे करीम आका फरमायो जे कदे तू इहो इरादो करी हां तो हवा तक पानी पे अचे भी हाँ ऐं वजे भी हवाए के तकेर भी कौन रोके हाँ पर तुझे इरादे जो सवाब कयामत सुधो गंज थी वजे अमल जो दखल छाते मुझा दोस्त नियत जे मथा जॾहिं भी को कम कयो नियत सुठी कयो अल्लाह जो निजाम वो फाइनल याद रखी छो अल्लाह जो निजाम कह दुनिया जे सिस्टम जो मोहताज नहीं अल्लाह जो निजाम कह दुनिया जे ताकत जो मोहताज नहीं जेके मुझो खुदा दियण चाहिंदो आ सजी दुनिया खसे मगर खसे कोन सकदो आ ऐं जेके वरी खुदा खसन चाहिंदो आ सजी दुनिया चवे तही जेल में न हुजे मगर वो जेल में हुंदो आ के जो निजाम आ चोहे मुझे रब जो निजाम आ ओ मुसलमान जने अल्लाह जो इहो निजाम आ सुने लतीफ सरकार जो शीदा यहाँ सूफी अज़म सा ताल्लुक़ तो रखा उन सुने लतीफ सरकार ताह करे तो के समझायो त तोड़े हली तकड़ो तोड़े हली विख पर लिखे मजा लिख लहंदई कीन लतीफ मुझा सोना मुसलमान भा इरादो पंहिंजो सुनो रख अगर सुबह जो कम जे ला घरों निकरी थो तने बे इरादो सुनो रख तुझे हथ में इरादो करणी काहे जो तुझे वस में आए सोचे तुझे तो सही है तू तो कमजोर है तुझे हथ में त एतरो भी कुछ कोने जेकर अल्लाह रब्बुल इज्जत तुझे निजाम के अखिन जे निजाम के जेकर हिकड़े हंधि बिहारे छदे तो में तया ताकत करे जो पांजो पिपड़ी बंद करे थोड़ो हमरा पखर मो वीची पहुतो पखो लगो फालिज जो अटैक थियो चप फिरी वयो अख फिरी वई बाह फिरी वई सभनी चयो हाणे त चंगो भलो आयो हाणे त वीची आयो ही त थियो जो तुझी ताकत इहा है मुसलमान तुझी हिम्मत इहा है तुझो पावर इहो आ खुश चंगो भलो विजण तो वनी मोटी या घरवारी जे आडो कोते मानी भी शुरू कान के त वाछत फिरी वई अख में फिरी वई हथ में फिरी वियो हाणे तुझो कोई वस कोने जने वरी करीम करम करे जने एतरो तू कमजोर नहीं त मुझा दोस्त कमजोर शय त सहारो वठंदी या ॾाढो जवाब मुसलमान कमजोर जो होंदो आ वो सहारे जो मोहताज होंदो या ॾाढो कंदो आ
जेकॾहिं न को सुकल हिकिड़ो कमज़ोर माण्हू बाज़ार में ॿाहूं टेड़े हले त सभई छा चवंदा वज़न ॾिसो मुड़ुस जो हालत ॾिसो मुड़ुस जी वरी ढे खे त ॾिसो यानी उन जे अमल खे कोई बि सुठो अमल कोन चवंदो छो त ख़ुदा जेतिरी तोखे ताक़त ॾे उन खां बि घटि पाण खे साबित करजो त सभिनी खां ताक़तवर मुंहिंजो ख़ुदा जेको ताक़त ॾियण ते क़ादिर आहे उहो खसण ते बि क़ादिर आहे इन करे महिरबानी करे हिन महफिल में जेको बि इरादो खणी आए उन सॼे खे तरक करे हिकिड़ो ई इरादो करे वेह तो मुंहिंजा मौला तो पंहिंजे महबूब जे उम्मत लाइ तौबह जा दर भी बंद कोन कया है तब बख्शिश जा दर भी बंद कोन कया है या अल्लाह ख्वार है बदकार है डूबे हुए जिल्लत में है कुछ भी है लेकिन या रब तेरे महबूब की उम्मत में है मुझा मौला उन महबूब जे सदके अॼु असांखे दुआ फरमा आशिकन जी दुआ ॿुधाई त जेकॾहिं आशिक दुआ घुरंदा आहिनि या दुआ जो दर्स ॾींदा आहिनि त छा चवंदा आहिनि त ऐं अल्लाह जा बंदा जॾहिं दुआ घुरी त चओ मुंहिंजा अल्लाह साईं ओ मुंहिंजा करीम रब अॼु पंहिंजे रहमत जी इंतहा कर या अल्लाह अॼु पंहिंजे रहमत जी इंतहा कर या अल्लाह अॼु पंहिंजे रहमत जी इंतहा कर तोखे हर दफ़े सवाल करण सां रब चवंदो जीव चवे मुंहिंजा बाना घुर त सही जीव चवे मुंहिंजा बाना घुर त सही जीव चवे मुंहिंजा बाना घुर त सही जॾहिं न टे दफ़ा रब चवे घुर त सही त पोइ ख़बर अथई छा घुर चओ मुंहिंजा मौला पंहिंजे महबूब जे मोहबत जो हिकिड़ो कतरड़ो अता फरमा बस कुछ भी न घुर ॿियो कुछ भी न घुर ओ उन कुराड़ी उन कुराड़े शख्स वांगुरु अखियुनि खां नाबीन हुयो जिस्म खां माज़ूर हुयो को आयो अचे चई छो रहमत खुदाबंदी बहाना में जोयते कॾहिं कॾहिं को ईंदो आहे आंगुर जे इशारे सां किथे पहुचाए छॾे इशारे हिकिड़े सां आयो अचे चई ओ अल्लाह जा बांधा कमजोर ऐं मायूस वेठो हई अॼु अल्लाह जे रहमत खे जोशा घुर छा थो घुरी अखियुनि खां नाबीन हुयो जिस्म खां कमजोर हुयो घर खां बेघर हुयो हिकिड़ी दुआ कहिड़ी घुरी या अल्लाह जेॾी महिल पंहिंजे बिरादर जा फैसला करे मोटा त सत बाड़ ते नुंह खे खीर विलोड़ींदो ॾिसां हिकिड़ी दुआ घुरी लेकिन उन हिकिड़ी दुआ में सब कुछ घुरी लेकिन घुरी दुनिया जो उन दुनिया जो हिकिड़े जुमले में सब कुछ घुरियो कि अल्लाह वारन जो गुलाम सजण साईं जो फकीर तोखे मशवरो थो ॾे त जेॾी महिल दुआ घुरी चओ मुंहिंजा करीम रब पंहिंजे रहमत जी इंतहा कर मूंखे हिकिड़ो कतरो पंहिंजे महबूब जी मोहबत जो अता ऐं जंहिंखे न मुंहिंजे पुनर जो प्यार मिली वियो उनखे ॿई जहान मिली वियो ऐं जंहिंखे महबूब जो प्यार नाहे उन वटि कुझु बि नाहे त जॾहिं सुबुह जो घरों निकिरी इरादो सुहिणो करे निकिर ख्याल सुठा करे निकिर इरादो पक्को करे निकिर त इंशाअल्लाह ताला फजर जी नमाज पढ़ी घरों निकितो हां मुंहिंजा मालिक मिठड़ा मजदूर आहीं चओ मौला रिज़्क़ में बरकत अता फरमा ज़मींदार आहीं चओ मौला ज़मींदारी में बरकत अता फरमा कारोबार वारो ही मौला मुझे कारोबार में बरकत अता फरमा दुआ घुरी निकिर पर तमन्ना कर त जीअं नमाज जो टाइम थींदो अल्लाह जे घर मां सभु थींदो हय्या अलस्सला मुसलमान तो के इमाम हुसैन इंशाअल्लाह ओहो ॿुधाईंदो जो ज़िंदगी में खड़ो कर न ॿुधो हूंदो लेकिन मूंखे कुछ लम्हात है दीन जी खिदमत करणी मुंहिंजा दोस्त मूंखे ही जुमला चवण दे त आहियूं तव्हां सां मुसलमान लेकिन जरा सोचो त सही त तव्हां सां जो अकीदो ऐं यकीन केतिरो न कमज़ोर आहे कंहिं वॾेरे जे दर तां रुॻी सद थो थिए त उन सदी दर खे नथा ॾिसूं पर रईस जे नाले खे ॾिसी चुटी बि कोन था पयूं डोड़ंदा था वञूं अल्लाह जे पाक घर मां सद थी रहियो आहे ऐं उहो सद बि तसल्ला सां थी रहियो आहे मुंहिंजा दोस्त उहो सद बि तोखे यकीन ॾियारे रहियो आहे हय्या अलस्सलाह हलिया नमाज जी तरफ
हय्या अलल फलाह, हलिया कामयाबी जी तरफ। जेकॾहिं खुदा जे घर मां जेको सद थो थिए, जे उन ते तुंहिंजो यकीन नाहे त तुंहिंजो यकीन बीहंदो छा? सोचे वठ, दिल में पक्को इरादो कर त इंशाअल्लाह ताला नमाज पाबंदी सां पढ़ंदुसि। चओ इंशाअल्लाह ताला नमाज पाबंदी सां पढ़ंदुसि इंशाअल्लाह ताला। कंहिंजो हक़ न खाईंदुसि इंशाअल्लाह ताला। कंहिंसां नाइंसाफ़ी न कंदुसि इंशाअल्लाह ताला। कंहिंसां ज़ुल्म ज़्यादती न कंदुसि इंशाअल्लाह ताला। उन करीम रब्बुल आलमीन जे दरबार में जॾहिं बानो दुआ घुरंदो आहे, ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मुंहिंजो रब तो फरमाए यस्तही मिन अब्दिही, ओ मुंहिंजा महबूब मां अल्लाह के पंहिंजे बाने खां हया ईंदो। छा ईंदो आहे? बेनियाज रब तो पंहिंजे महबूब के फरमाए महबूब यस्तही मिन अब्दिही, मूंखे पंहिंजे बाने खां हया ईंदो आहे। मौला कॾहिं ईंदो आहे? इज़ा रफ़अ यदैहि, जॾहिं मुंहिंजो बानो ही हथड़ा खणी न मूंखे सजदा कंदो आहे, मां अल्लाह खे बाॾाईंदो आहे। इज़ा रफ़अ यदैहि, हे हथड़ा खणी सजदा कंदो आहे। अय्या उद्दुहुमा सुफ़रा, मां खुदा के हया ईंदो आहे त जेको मुंहिंजे आॾो तड़पी घुरी रहियो आहे, इन जा हथ मां रब खाली कीअं मोटाया। अॼु मौक़ो मिलियो अल्लाह का घुरण। हेॾी वॾी हज़ारनि जे तादाद में जमायत मीरपुर साकरो जे अंदर मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अल्लाह मौक़ो ॾिनो अथई ऐं यकीनन हिते ख़ुदा जा नेक सालिहबाना वेठा आहिनि। तव्हां बि सभई अल्लाह जा नेक सालिहबाना आहियो। जे अल्लाह तव्हां सां ते राज़ी न हुजे हा, अहिड़ी रहमत वारी महफ़िल छो न सही? हे उन जे रज़ा जी निशानी आहे, हे उन जे प्यार जी निशानी आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इंशाअल्लाह ताला जीअं मैं अब्दुल गनी लतीफ़ी साहब ॿुधायो तव्हांखे त हेड़ियूं महफ़िलूं नसीबनि ते मिलंदियूं आहिनि जहिड़े तहिड़े जी जाइ नाहे। बसि इहे लफ़्ज़ चई मां हिकिड़े शहर सां पंहिंजे प्रोग्राम जेको रखियलु आहे, ख़बर अथव छा जे मौज़ू ते प्रोग्राम रखियलु आहे? ख़बर अथव न कहिड़े मौज़ू ते रखियलु आहे? थोरो ॻाल्हायो त सही। शाने ॻाल्हायो, शाने शहीदाने करबला मौजू जी ख़बर अथव न? इंशाअल्लाह ताला इन ही मौजू ते ॻाल्हायां थो ऐं इंशाअल्लाह ताला अल्लाह कंदो त ख़ैर जो ॻाल्हाईंदासीं। पर हिन शेर सां इब्तिदा कयां। मुंहिंजी दिलि थी चई त मां पहिरीं चयमि त उर्दू में पढ़ा, पर हाणे दिलि थी चई त मां उहो शेर सिंधीअ में पढ़ी ऐं मां मुंहिंजा दोस्त अज़ीज़ महफ़िल जो यानी हिन तक़रीर पंहिंजे स्पीच जो आगाज़ कयां। ऐं तव्हां हिकिड़ो दफ़ो मुंहिंजे आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद पढ़ो त मां शेर पढ़ी ऐं पंहिंजे तक़रीर जो आगाज़ कयां। चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या प्यार जी दवा सबको करे पर प्यार कयो तो हुसैन कयो। प्यार जी दवा सबको करे पर प्यार कयो तो हुसैन कयो। हर एक शय कुर्बान करे खुशियार कयो तो हुसैन कयो। प्यार जी दवा सबको करे तो प्यार जी दवा सबको करे पर प्यार कयो तो हुसैन कयो। हर एक शय कुर्बान करे खुशियार कयो तो हुसैन कयो। सच में दीन जो सदिड़ो ॾिनाऊं सिरो ऐं सारो लॾड़ो ॾिनाऊं। सच में दीन जो सदिड़ो ॾिनाऊं सिरो ऐं सारो लॾड़ो ॾिनाऊं। सिरो ऐं सारो लॾड़ो ॾिनाऊं। केरु न अहिड़ा वण
जकंदो वहवार कयो त हुसैन कयो केर न अहिड़ा बण जकंदो वहवार कयो त हुसैन कयो हर हिक शइ कुर्बान करे खुशियार कयो त हुसैन कयो अहिड़ो खुली वियो वाव जो झूठो उजड़न ते हो दीन जो बूटो अहिड़ो खुली वियो वाव जो झूठो उजड़न ते हो दीन जो बूटो उजड़न ते हो दीन जो बूटो रत जरी जसा तंखे ताते रत जरी जसा तंखे ताते जो त्यार कयो त हुसैन कयो हर हिक शइ कुर्बान करे खुशियार कयो त हुसैन कयो हर हिक शइ कुर्बान करे खुशियार कयो त हुसैन कयो अज़्मी शहीदन जे तुफ़ैले थी दिसणाई महशर वेले अज़्मी शहीदन जे तुफ़ैले थी दिसणाई हशर जे वेले हर हिक बांधी भार जो बेड़ो हर हिक बांधी भार जो बेड़ो प्यार हर हिक बांधी भार जो बेड़ो जो पार कयो त हुसैन कयो हर हिक शइ कुर्बान करे खुशियार कयो त हुसैन कयो अज़ीज़ा ने मन हाणे पंहिंजे पाण खे भी तैयार कर पंहिंजे ज़हन खे भी तैयार कर पंहिंजे इश्क खे भी तैयार कर पंहिंजे मोहब्बत खे भी तैयार कर बस रुगी तू ॻाल्हाईंदो हल तोखे नारे हणण जो टाइम भी दरमियान में कोन मिलंदो इंशाअल्लाह ताला इश्क मोहब्बत जो ॻाल्हियूं थींदियूं हिन वक्त कायनात जे अंदर छा चयो हिन वक्त हिन वक्त कायनात जे अंदर जेतरा भी मुसलमान रहन था जंहिं भी मर्तबे फिक्र सां ताल्लुक रखन था उन्हनि जो मसलक कहिड़ो भी हुजे उन्हनि जो अकीदो कहिड़ो भी हुजे उन्हनि जो राहूं कहिड़ियूं भी हुजनि उन्हनि जे निमाज़ जो अंदाज़ कहिड़ो भी हुजे उन्हनि जे जुमलो दोहराईंदुसि कहिड़ा भी मसलक वारो हुजे हिन वक्त जेके भला पाण वटि हिते अंदरूने सिंध में चार मसलक जेके आम सुन्नी भी आहे शियो भी आहे देवबंदी भी आहे लगा अज़ान जो अंदाज लगा दुआ जो अंदाज लगा रोहण जो अंदाज लगा दाहुन करण जो अंदाज लगा यार सां मिलण जो अंदाज लगा मगर सभिनी जो हिकिड़ो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सभिनी जो हिकिड़ो मंसूबो सभिनी जो हिकिड़ो ख़याल सभिनी जो हिकिड़ो इरादो हिकिड़ो ई आहे त असां सभिनी खे काॾे वञणो गला गला काॾे वञणो आहे जन्नत में वञणो आहे हाणे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इन जन्नत खां ई अॼु शुरू करणो आहे छो त लतीफ़ी साहब चयो जेका मेमण ॻोठ में ॻाल्हायो उहो ॻाल्हायो मां चवां थो जिते मेमण ॻोठ में छॾियोसीं उतां खां मथे शुरू था कयो अज़ीज़ा ने मन तवज्जह कयो अज़ीज़ा ने मन तवज्जह कयो जरा गौर कयो सभिनी जो मंसूबो हिकिड़ो आहे जन्नत मिले अचो त जरा जन्नत जे तरफ़ हलूं जन्नत छा आहे जो जन्नत पाक जन्नत सुबह जो भी गला गला जन्नत सुबह जो भी मंझंद जो भी रात जो भी 24 कलाक जन्नत गला गला 24 कलाक जन्नत पाका सिन के हाजिर कजा मुझा दोस्त 24 कलाक जन्नत पाका जन्नत में जेके टे मखलूक रहन थियूं जन्नत में हुरू रहन थियूं हुरू भी गला गला हुरू भी जन्नत में गिलमान रहन था गिलमान भी जन्नत भी पाका हुरू भी पाक हन गिलमान भी पाक हन जेके फरिश्ता जन्नत में रहन था उहे भी
जन्नत जे अंदर हौज़े कौसर जी नदी पई वहे उहा पी नहरू पई वन उहे पी हाने जन्नत जे तरफ रोड़े त सब को धोबो वने त जन्नत ला सब को धोबो जदे जन्नत में पहुंचासी जन्नत त पाका जदे जन्नत पाका त मुजा दोस्त जंहिंजी जन्नत ओ जदे फिक्रो करे रहयो जन्नत जो छाजो फिक्रो करे रहयो जन्नत जो फिक्री रहयो जन्नत के फिक्रो केर कंदो जो जेको मालिक हुंदो जेको खालिक हुंदो जेको जह शय जो मालिक हुंदो फिक्रो ओहो ही कंदो जदे फिक्रो कंदो उन जी मर्जी हिस्सो विकणे उन जी मर्जी सजी विकणे उन जी मर्जी टपड़ टारन सूधी विकणे उन जी मर्जी जरा कुरान करीम दे हल अल्लाह जे कुरान का पूछ अल्लाह फरमाए अल्लाह अश्तरा मिनल मुमिनीन अनफुसहुम व अमवालहुम बिअन्न लहुमुल जन्नह अल्लाह फरमाए तो मां विक्रो करे छदिया मां खरीदो फरोख्त करे छदिया मोमिनन को उनन जो जानियो खरीद कयो उनन जा माल खरीद कया मुआविजे में जन्नत हूरन सुदी गिलमानन सुदी उनन के दई छदिया जन्नत भी पाका जन्नत में रहने वाली मखलूक भी पाका बुधाए तहाने जदे उआ जन्नत जन के मिलंदी उहे के हुंदा नगल है सवाल कयो जन्नत हूरू गिलमान मलाइका हौज़े कौसर जन्नत में रहने वाली नदियों नहरों सभई पाक हन त हे सभई पाक के मिलंदा पाकन के या पलीतन जवाब दे के मिलंदा जेका शय हुंदी उहा एड़ी जेड़ी शय हुंदी मुंजा दोस्त अजीज उहा एड़ी ताकत के मिलंदी त पो हाने अचो त जन्नत जे तरफ परवाज कयो इन रूए जमीन जे अंदर काथे इन रूए जमीन जे अंदर कायनात जे अंदर सब खां वधीक जेका पाकीज़ा जगह उहा कहिड़ी चौ काबतुल्लाह शरीफ जी जगह चौ कहिड़ी काबतुल्लाह शरीफ जी जगह जदे काबतुल्लाह शरीफ पाका काबे जी सरजमीन भी पाका काबे जी जगह भी पाका काबे जो सहन भी पाका तो मुखे जवाब दे जेको काबे जे अंदर जाओ ओहो चाहे तवज्जो वरी तो जो जारी दो छो त हलणो जन्नत जे तरफ सोदो रब कयो ज़ाहिर अल्लाह सोदो कयो ए जो ख्याला मुखे मिलिया ए जो ख्याला मुखे मिलिया लेकिन इया शे क्लियर जेका पाक हुंदी के मिलंदी अचो तो दुनिया में पाक बोलो दिसो त किथे था पाक मिलन जदे सिध दुनिया जे जमीन ते नजर कैसी कायनात जे अंदर सब का पाकीज़ा जमीन कहिया जो मक्कतुल मुकर्रमा जी काबतुल्लाह जी जेका सरजमीन वहा सब का वधिक पाक उन काबतुल्लाह जे अंदर केर जाओ कौन बुधाई केर जाओ भला या तो दुनिया जी तारीख बुधी थी त जाओ भला मुके हिकड़ो फर्क दुनिया में किथे देखार त सोने अली जे जमण खां पो काबे के धोतो वयो हुजे जवाब तलब तो के जवाब दे मुके मुसलमान तो पूरी रूए जमीन जे तारीख में कहीं मुअर्रिख लिखियो हुजे कुंड में किथे रुई लिखियो हुजे त अली सोहणो जाओ तो होयो पर उन का पो काबे जे जमीन के धोतो वयो होयो भले आबे जमजम जैसा बड़े तैसा चो का हिकड़ी शय न बुधा त काबे के धोतो वयो हो जे कने काबे के धोतो न वयो त पो चो त काबो भी पाका त काबे में जमण वारो भी काबो भी पाका काबे में अचण वारो भी अल्लाह जी कुदरत में हादसो कौन हुंदो अल्लाह जी कुदरत में इत्तेफाक कौन हुंदो अल्लाह जी कुदरत में फाइनल प्रोग्राम हुंदो अल्लाह चाहिंदो वींदो इए थींदो वींदो हीगे जे वसजी गाल ना रहे मुझे बेनिया रब फरमायो इन्नमा अमरुहु इज़ा अराद शैअन अन यक़ूल लहू कुन फयकून मुझे बेनियाज रब
जे कुदरत जो फैसलो अल्लाह ताला जी जात बाबरकत फरमाए तो मां अल्लाह जे की इरादो कंदो हां चमंदो हां थी पवंदो जदे थी पवंदो अल्लाह जे हुक्म सां त पो जो शेर खुदा भी आयो काबे में अल्लाह जे हुक्म सां गाल रुगी मुझा दोस्त अजीज इते शुरू थी थे इता कहानी जी इब्तदा थी रही है इता कहानी जी इब्तदा थी रही है अजीजान मन जरा गौर कर शेर खुदा चंद काबतुल्लाह शरीफ जे अंदर विलादत थी विलादत का बाद में काबे के धोखो को न वयो साबित जो तो अली भी पाका काबो भी पाका हने थोड़ो अगते मंजिल के हलंदुम थोड़ो मंजिल ते अगते हलंदुम कायनात जे अंदर कहिड़ी औरत दादे आदम दादी हवा का शुरू थियो कयामत ताईं कायनात जे अंदर उहा कहिड़ी औरत चाहे साल जो साल अल्लाह जी नमाज अदा कई दुनिया जो दस्तूर जेका औरत पार दिन जे काबिल न होंदी मुझा दोस्त अजीज हर महीने उन जी नमाज कान वेंदी छो हुन में उहा सलाहियत कान होंदी जंहिं औरत में पार दिन जी सलाहियत मौजूद होंदी मां थोड़ो बहराड़ी जे माहौल जे हवाले सां दबियल लफ्ज़न में पर्दे जे अंदर पियो ॻाल्हायां जंहिं औरत में पार दिन जी सलाहियत मौजूद होंदी मुझा दोस्त हर महीने उन जी नमाज मुझा दोस्त अल्लाह जे तरफ का इजाजत जे करे हुन के इजाजत होंदी लेकिन मुझा दोस्त अजीज जडे उन के बालो जमदो वरी 40 ॾींहनि ताईं इजाजत में गौर कर मुसलमान उहा कहिड़ी औरत दुनिया में जंहिं साल जो साल नमाज पढ़िया जो उहा भी काई न है मुझे मुस्तफा जी पाक दामन न्याणिया हलणो जन्नत जे तरफ याद कजो कादे हलणो जन्नत जे तरफ दिसो तो अल्लाह जे जात सौदो कैसा कयो जन्नत दिनी कहके जो तो मालिक भी पाक जन्नत भी पाक हुरू भी पाक दिलमान भी पाक मलाइका भी पाक हौज़े कौसर भी पाक नहर भी पाक ये पाक जरूर पाकन के मिलदा हने पाकन जे लिस्ट के कढो ओहे केड़ा पाक हन एकड़ो पाक पहरो जेको काबतुल्लाह जे अंदर आयो जदे बे पाक ते नजर पे उन पाक दे निहारो सी त उहा गुंबज खजरा वाले यार जे अंगण तो आया अजीब रोजा जदे निकाह थी रहो जदे शेर खुदा हजरत अली मुर्तजा शेर खुदा जो अम्मा बतूल सहन सा निकाह थी रहो अन्या निकाह जो गालियो फाइनल को न थियन सुनो अबू बकर सिद्दीक सुनो उमर फारूक सुनो उस्मान ज़ुन्नूरैन रज़ी अल्लाह ताला अन्हु मुझे मुस्तफा जा सच्चा आशिक मदीने वाले जा सच्चा गुलाम पाण में मशवरो करे शेर खुदा के चवण लगा असा जी दिल थी चवे दिठो तो महबूब पंहिंजे न्याणी जो रिश्तो काॾे बि करणु नथा चाहिनि असां पंहिंजे पर में जेको वरियो असां सभु कुझु कयो लेकिन महसूस थियो त न सोहणा अली दिल थी चवे इहो रिश्तो जेकॾहिं तूं क़बूल करी त महबूबन खे अर्ज़ कजे शेर ख़ुदा चयो इन खां वधीक मुंहिंजे लाइ बि कहिड़ी सआदत आहे एॾो अबू बकर उमर उस्मान सुहिणे अलीअ जे रज़ा सां अची रहिया आहिनि अञा रस्ते में त जिब्राइल अॻई महबूब जे दरबार में पहुंची गयो अबू बकर उमर उस्मान सुनो मुझे मुस्तफा करीम जे दरबार में पहुंचा अन्या हाली अहवाली भी कौन थिया छो त दिल में ख्याल करे आया पहली महबूबन जे चेहरे ते निहारणो महबूबन जे चेहरे ते खुशी हुंदी त अर्ज करणो जीअं जो पहुता महबूब मुर्की रहिया हिक बे खे चयो अज ॾाढो मौक़ो अजीब ॾाढो मौक़ो सुहिणो महबूब मुर्की रहिया हाणे मज़ो थींदो ॻाल्हि करण जो अञा सहाबा ॻाल्हि ई कान कई मुझे मुस्तफा ऐलान कयो अबू बकर उमर उस्मान जी मुझा आका मेहरबान तव्हां खे मुबारक अदा अली जो रिश्तो मुझे बतूल साण सां मुझे रब तय करे छॾियो
रिश्तो तय करण वारो केर आहे? गला गला केर आहे? घोट बची बात कुंवर बची भाई, घोट काबे जो कुंवर गुंबद खज़रा जो। कायनात जे अंदर इहे असीम जगहूं जिथे ईमान वारा वनी पंहिंजे ईमान जे मथो चढ़ियल कट खे लाहींदा आहिनि, हिकिड़ा काबे खे चुमियूं ॾेई लाहींदा आहिनि, हिकिड़ा गुंबद खज़रा ॾे निहारे पोइ लाहींदा आहिनि। ज़रा गौर त कर मुस्लमान, उन काबे जे ॾिसण सां तुंहिंजा गुनाह वण जे पननि वांगे छणी पवनि। उन काबे जे अंदर अली आयो आहे, जंहिं गुंबद खज़रा जे ॾिसण सां तुंहिंजे गुनाहनि जा अंबार टुटी पवनि। उन गुंबद खज़रा मां केर है जो बतूल साइण आई आहे। लेकिन अंदाज़ो लगा जॾहिं मुझे करीम आका पंहिंजे बचड़ीअ खे फरमायो, बचड़ी जी मुंहिंजा दिल पर महबूब बाबा अल्लाह जी रज़ा थी आहे त तुंहिंजो सुणे अली सां निकाह कयो वञे। अम्मा बतूल साइण ख़ुशी सां क़बूल कंदे चई, मुंहिंजा सुहिणा करीम आका जंहिंमें मुंहिंजो ख़ुदा राज़ी आहे, जंहिंमें मुंहिंजो महबूब इमामुल अंबिया राज़ी आहे, इन खां वधीक कंहिं शइ जी ज़रूरत न आहे। मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी बचड़ी राज़ को करे हा कही आहे। जिब्राइल आयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह फरमाए तो पंहिंजे बचड़ीअ खे ॿुधा, इन ख़ुशीअ में मां अल्लाह सिंधी ॿोलीअ में चवां त मां ताजे में मां अल्लाह तुंहिंजे बचड़ीअ खे दुनिया जूं मिड़ई ख़ुशियूं अता करे छॾियूं। छा मिलियो ख़ुशीअ में? ॻाल्हा ॻाल्हा छा मिलियो? वो सुभाणे साकर वारा पुछंदे दे ख़बर जो सुभान अल्लाह ॾाढी के ॿुधी छा जी कुझु बि कोन। दुनिया सॼे जूं ख़ुशियूं अल्लाह जे ज़ात मुझे महबूब जे बचड़ीअ खे अता फरमायो। मुझे महबूब जे बचड़ीअ जीअं पंहिंजे दिल पर बाबा जे पाक ज़ुबान मां ॿुधो, अखियुनि में लुड़क अची आहे, ओ मुंहिंजा दिल पर बाबा अन्या तुझे बचड़ीअ जी बि तमन्ना तेर कन थी। जिब्राइल वरी ठठ या रसूल अल्लाह, अल्लाह फरमाए तो पंहिंजे बचड़ीअ खे ॿुधा आखिरत जूं मिड़ई ख़ुशियूं उन जे हवाले। वरी बि मुंहिंजे करीम आका जी बचड़ी अखियुनि मां लुड़क लाड़े रही आहे। ओ मुस्लमान गौर कजा, केर जो हसनैन करीमैन जी अम्मा मुझे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, बचड़ी तुझे दिल में छा है? मुझा करीम आका अल्लाह जे दरबार में सवाल, अगर मुझो खुदा कुछ दियण चाहे तो, अगर मुझो खुदा कुछ दियण चाहे तो मुखे दुनिया जी खुशी भी कबूल, आखिरत जो खुशियों कबूल, पर उन का पहले मुझो रब मां वायदो करे जॾहिं क़यामत जो निहारो थींदो, मुझा दिल पर बाबा तुझी उम्मत गुनाहन जे करे परेशान हूंदी, अल्लाह मुखे इजाजत दे मां हथड़ा खणंदी वञा, रब उन्हनि खे जन्नत ॾे मोकिलींदो वञे। या कंहिं दुआ घुरी जो अम्मा फातिमा ज़हरा गला गला कंहिं दुआ घुरी तुंहिंजी न्याणी चवंदी आहे, बाबा सोना लीलम त ॾे, बाबा सोनो हार त ॾे। मुंहिंजी न्याणी चवे, बाबा ही त ॾे। मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जी बचड़ी घुरी वरतो, ख़ुदा का छा वरतो? तो असांजी बख़्शिश। गला गला छा घुरी वरतो? तो असांजी बख़्शिश घुरी वरती आहे। कंहिं वरती आहे? जो हसनैन करीमैन जी अम्मा घुरी वरती आहे। कंहिं वरती आहे? हसनैन करीमैन जी अम्मा जन्नत मुझा दोस्त तो असांजी बख़्शिश करीम रब का घुरी वरती आहे। हाणे घोट काबतुल्लाह जो ऐं कुंवार गुंबद खज़रा जी इन शादीअ जो मंज़र जिब्राइल मीकाइल कीअं ॾिठो हूंदो? अंदाज़ो लगा मुसलमान, शादी जो थी वई आहे, हाणे ज़रा थोरो अॻिते त हल। मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे उन पाक दामन न्याणीअ ॾे हल। रमज़ान जो महीनो आहे। कहिड़ो महीनो आहे? वरी चओ कहिड़ो महीनो आहे? रमज़ान जो महीनो आहे। अम्मा बतूल साइण खे रोज़ो आहे। छा है रोज़ो आहे? 15 रमज़ानुल मुबारक जो रोज़ो आहे। ज़ुहर जी नमाज पढ़ी बस कई आहे, अञा पहिरीं नमाज जो टाइम कोन थियो आहे। मुंहिंजो सुहिणो इमाम हसन पाक बार ज़मीन ते अची वियो आहे।
ज़ुहर जी नमाज का बाद में एदे तवज्जो कर मुसलमान नमाज ज़ुहर का बाद में रमजान मुबारक जी 15 जो ॾींहुं रोज़ो अम्मा बतूल साण के इमाम हसन आयो मथा टे पहिने जो नमाज जो टाइम थियो अम्मा फातिमा ज़हरा भी मुसल्ले ते सुनो हसन भी मुसल्ले ते तवज्जो कर बचड़ो जाओ रोज़ो कोन टुटो बचड़ो जाओ नमाज भी कान वैया कहीं कान वैया जो जका कायनात जी वाहिद न्याणिया जका हसनैन करीमैन जी अमड़िया केरा गला गला केरा ओ मुझा दोस्त अजीज न रोज़ो वयो न नमाज वई अन्या थोड़ो अगते हल मुझा दोस्त अजीज इमाम हसन सुनो जाओ उन जे बाबे जो नालो चाहे छो अली न मुर्तज़ा गल गल छा नालो आ अबो इंदो आ कन्न में नालो रखंदो आ छा रखंदो आ नालो रखियो हमजा छा नालो रखियो हमजा नालो रखियो ताजदार मदीना आयो अदा अली जी मुझा आका नालो छा रखियो थई मुझा महबूब नालो रखियो थम हमजा मुझे मुस्तफा फरमाया त अदा अली नालो मटाइणो हा मुझा आका मटाइणो त आहे पर मुझे महबूब जी रज़ा है या महबूब जे मालिक जी रज़ा है मुझे करीमा का फरमायो अता अली मुझे महबूब करीम रब जी रज़ा है मदीने जे ताजदार ने निहारे करे सुने अली फरमायो ओ मुझा महबूबा उहो नालो कहिड़ो ताजदार मदीना फरमायो उहो नालो अहिड़ो जेको नकी हिते आ नकी हुते आ सुभान अल्लाह नकी गला गला नकी हुतिया सोने अली पुछो महबूब नालो केड़ो आ मुझे करीम आका फरमायो नालो हसन छा नालो आ अजीब नालो आ हसन के बिगेड़ तदह भी हुस्न ठही विदो हसन के बिगेड़ तदह भी हुस्न ठही विदो मुझे करीम आका नालो बुधायो शेरे खुदा अर्ज कयो मुझा आका ई केड़ो नालो आ जेको कायनात जे अंदर मां अली कदह भी कोन बुधो आ मुझे करीम आका फरमायो जे इहो नालो तदह हुजे हा जदह नाले वारो हुजे हा जदे नाले वारो ही मौजूद ना है त नालो कीअं थींदो सोने अली अर्ज कयो त मुझा महबूब आका भला इहो नालो किथां आया ताजदार मदीना फरमायो अस्माउन मिन अस्माइल जन्नत जन्नत में जेके नाला उन्हनि नालनि मां ही हिकिड़ा नाला मुझे सोने अली फरमायो महबूब को यकीन थी वयो त जन्नत में कंहिं शइ जो नालो आ मुझे मुस्तफा फरमायो त न कंहिं हूर जो नालो ना है कंहिं गिलमान जो नालो ना है कंहिं फरिश्ते जो नालो ना है कंहिं नदी जो नालो ना है कंहिं नहर जो नालो ना है कंहिं गुल जो नालो ना है महबूबा ए नालो छा जो आ मुझे मुस्तफा करीम फरमायो ए नालो उहो आ जेको हिते भी ना गए हुते भी ना गए ओ महबूबा पोका थिया करीमा का फरमायो मुझे अल्लाह जी ज़ात बाबरकात मुझे सुने हसन जो नालो पंजे हुस्न जे चादर में लिकाए रखियो हो काथे लिकाए रखियो हो अल्लाह ताला काथे लिकाए रखियो हो मुझे मुस्तफा करीम जे इस्म के अल्लाह पंजे हम्द जे चादर में लिकाए रखियो ऐ मुझे सोने हसन जे नाले के अल्लाह ताला पंजे हुस्न जे चादर में लिखाए रखियो वरी जदे मथा वारो आयो मौला इमाम हुसैन सोने जो सागो मामलो वरी पेश आयो मुझे सोने अली नालो रखियो जाफर मुझे आका फरमायो नालो मटणो पवंदो आका मुझा महबूब तहां जी रज़ा या खुदा जी मुझे आका फरमायो मुझी रज़ा है मुझे रब जी रज़ा है सोना नालो केड़ो सोने अली पूछो सोना नालो केड़ो मुझे आका फरमा नालो हुसैन वरी मुझे सोने अली जो महबूब
इहो नालो बि मां कॾहिं कोन ॿुधो आहे। मुंहिंजे करीम आका फरमायो नालो तॾहिं ॿुधबो आहे जॾहिं नाले वारो ईंदो आहे। महबूब हे नालो किथे छुपियल हो? मुंहिंजे करीम आका फरमायो अल्लाह पंहिंजे उन हुस्न जे हसीन चादर में इन मुंहिंजे बचड़े जे नाले खे छुपाए रखियो। अल्लाह जे गैरत जलाली गैरत इहो मुनासिब न समझो त मां महबूब खे जेका जोड़ी थो ॾियां न उन जोड़ीअ जहिड़ी का दुनिया में शइ हुजे न उन जहिड़ो नालो दुनिया में कंहिं वटि न उन जोड़ीअ जहिड़ी का जोड़ी दुनिया में हुजे न उन्हनि जहिड़ो नालो को दुनिया में नालो वरी कंहिं ॿिए जो हुजे सवा उन जे जो जॾहिं उहे अचनि उन्हनि ते रखिजे। पोइ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उहे नाला इहे एतिरा परदनि में छो लिकाया विया जो मुंहिंजे ख़ुदा जो अॻे ई फ़ैसिलो थियल हो। दुनिया में अचण खां पोइ कंहिं वापार कयो आहे जान ॾेई, कंहिं वापार कयो आहे माल ॾेई। हसनैन करीमैन जी उहा ज़ात आहे जन दुनिया में अचण खां अॻे ई मालिकनि सां वापार करे छॾियो। कॾहिं वापार कयो आहे ॻाल्हा त हिकिड़ी ॻाल्हि कई हम मेमण ॻोठ में ॿुधायां। कहिड़ी ॻाल्हि कयमि मेमण ॻोठ में त मुंहिंजे करीम रब मुझे सुने करीम रब जान जे वस माल जे वस जन्नत मुझा दोस्त अजीज विरहाइया जन्नत विरहाइया लेकिन जन जानो ॾिनियो तन खे जन्नत मिली जन माल ॾिना तन खे जन्नत मिली। सहाबा खे जन्नत जी बिशारत मुझे करीम मुस्तफा ॾिनी। अबू बकर तू जन्नतिया, उमर तू जन्नतिया, उस्मान तू जन्नतिया, अली तू जन्नतिया, फलाना सहाबी तू जन्नतिया। 10 सहाबा के हुजूर जन्नत जी बिशारत ॾिनी। मगर जॾहिं हसन हुसैन जो वारो आयो अल्लाह जे नबी ये कौन फरमायो ओ बच्चा हसन तू जन्नतिया, बच्चा हुसैन तू जन्नतिया। करीमा का फरमायो सैयदा शबाब अहलल जन्ना अल हसन वल हुसैन। जन जानू ॾिनियूं तन खे जन्नत मिली, जन माल ॾिना तन खे जन्नत मिली। पर जन जे मथां अञा नमाज़ भी फर्ज़ कान थी आहे, रोज़ो भी फर्ज़ कोन थियो आहे, हज भी फर्ज़ कोन थियो आहे। उन्हनि खे मुंहिंजे करीम आका जन्नत जी सरदारी अता कई आहे। ओ मुंहिंजा महबूबा, ओ मुंहिंजा महबूबा, हे कहिड़ो इंसाफ़ आहे। जन जानू ॾिनियूं जन माल ॾिना उन्हनि खे फ़क़त जन्नत जन जे मथां कुछ भी दीन जो फर्ज न थियो आहे उन्हनि खे जन्नत जी सरदारी मुझे करीम का फरमायो। जेको मालिक हूंदो आहे उन जी मर्ज़ी हूंदी आहे कंहिंखे हथ दे या सजी ॾेई छॾे। क़ुरान करीम जी दलील ॾियण खां पहिरीं हिकिड़ो सादड़ो सिंधी में दलील ॾियां। तव्हां हिते वेठा आहियो, घर तव्हांजो आहे घारे में, हितां निकिरो था, माण्हू मोकिलियो था त मुंहिंजी मोटरसाइकिल बीठी आहे घरों काहे अचो। मिलंदी या कान मिलंदी? ॻाल्हायो मिलंदी कान मिलंदी? चओ था त कपिड़नि जा 2 वॻा बि मुंहिंजे घरों खयो अचो, मिलंदा कोन मिलंदा? जेको मालिक हूंदो घुराए सघे थो नथो घुराए सघे। पोइ हिकिड़े मिंट लाइ सोच त जन्नत जी मालिकी कंहिंजी आहे। मदीने में वेही करे ईद जे दिहाड़े ते जन्नत मां कपिड़नि जा जोड़ा कंहिं घुराया? ॻाल्हायो मदीने में वेही करे जन्नत मां ईद जे मौके ते कपड़नि जा जोड़ा घुराइण वारो केरु आहे? जो मदीने जो ताजदार आहे। कंहिंजे लाइ घुराया विया? चो हिकिड़ो इमाम हसन जे लाइ त ॿियो इमाम हुसैन। रुगी कपड़न जी गाल न है। सैयदना हजरत उस्मान ज़िन्नूरैन रज़ी अल्लाह तआला अन्हु मदीने वाले मीर जे दरबार में अर्ज कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुझे दिल थी चवे आका मां मिस्कीन जे अंगण ते पेरड़ा पायो, महबूब मुझी दावत कबूल फरमाइन। करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम सैयदना उस्मान ज़िन्नूरैन जी दावत कबूल फरमाया। दावत कबूल कने फरमायो, ऐ उस्मान जी मुझा आका हबीबन के खबरा त मुझो उस्मान मालदारा
मुझो उस्मान खुशा दुनिया जी कमी न ठिकाने का उनके बावजूद ताजदार मदीना फरमायो उस्मान ने खबर जी मुझा का केतरा सहाबी गद दावत ते अचन उस्मान ज़िन्नुरैन फरमार्ज कयो मुझा करीम आका जेतरा बि महबूब सां गद अचन उस्मान जी दिल खुश थींदी बे दिहाड़े ते दावत जो टाइम मुकरर थियो हजरत उस्मान गनी जे घर दे मुझो करीम आका हलन शुरू तो करे सहाबा पोया हलदा था वजन हजरत उस्मान मुझे करीम आका जा कदम गणी दो थो वने छा थो गणे गला गला छा थो गणे कदम गणी दो थो वने 1 2 3 4 5 जी मदीने जे ताजदार अन्या अठ रस्ते में होया पोइते न्यारे फरमायो उस्मान जी मुझा आका मेहरबान छा थो करी महबूब बस कुछ न गाल कर छा थो गणी महबूब कदम थो गणया छा जेला थो गणी मुझा आका मां उस्मान जी तमन्ना हुई जडे महबूब मुझे अंगण ते पेरड़ा पाईंदा हिक विख जे एवज़ मदीने जो हिकड़ो गुलाम आजाद कराइंद से कंहिंजी तमन्ना हुई गाला गाला कंहिंजी तमन्ना हुई दौलत गद करे बैंकियूं को न भरी हुई दौलत गद करे पन्नियूं को न वरतियूं हन दौलत गद करे शहर जा प्लाट को न वरता हन दौलत गद करे मुझे मुस्तफा जे गुलामन के आजाद कर मुझे करीमा का मुर्क्यो सुने उस्मान ज़िन्नुरैन जी दावत मुकम्मिल थी उन दावत में अली अल मुर्तजा शेरे खुदा भी मौजूदा केर मौजूदा गाला सही शेरे खुदा भी मौजूदा अली अल मुर्तजा शेरे खुदा एडी सुनी शाहना दावत दिसी करे जी पंजे घर में मोटी आया अज मुझे सुने अली जे अखरन में लुड़क लड़ी आया जरा बजा आसार हसनैन करीमैन जी अम्मा पुछंदिया ओ फातिह खैबर अल्लाह जा शेर अज तवाजे चेहरे जे मथा या मखमूमिय जा आसार की आया राज कहड़ा सुने अली मुर्तजा शेरे खुदा पंजा लुड़क पहुंची ने लुड़क ने फरमायो ओ मुझे महबूब मुस्तफा जी पाक दामन न्याणी अज सुने उस्मान मुझे महबूब जी दावत कईया मां अली जी दिल भी चवे थी मां पंजे महबूब जी दावत कया मगर घर जो गरीबी हाल बा हसनैन करीमैन जी अम्मा पाण फरमाए थियो ओ मुझा घोट अली बाकी कहंदी शे जो फिक्र करण जी जरूरत ना है दावत ॾियण तुंहिंजो कमा बाकी सॼो इंतजाम महबूब जी बचड़ी पाणे करे छॾी सुभान अल्लाह तवज्जो कर मुसलमान शेरे खुदा के बस ये जुमला बुधन जी देर हुई शेरे खुदा मुर्कदो आयो छो त अली या केरा गाला गाला केरा अली या ओ अली सुञाणे थो त ही बचड़ी नूर अला नूर मुझे महबूबा मुस्तफा के दरबार में शेरे खुदा ढूंढदो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम महबूब अली जी दावत कबूल फरमायो मुझे करीमा का निहारो मुर्की फरमायो अली तुझी दावत कबूल हबीब के खबरा अली जो गरीबनो हाल टाइम मुकरर थियो मगर उन टाइम ते जदे हबीब हलण वारी था कन सुने उस्मान मालदार का पूछो ए खबर केतरा सहाबी हलन अज मुझे अली खान था पूछन त केतरा सहाबी हलन हुजूर फरमाइता जेके भी आयो सभई अचो गॾिजी हली मुझे अदा अली जी दावत खाई अचो हेदा सुनो शेरे खुदा हेदा सुनो शेरे खुदा मुझे करीमा काले सलातो सलाम के मुझा दोस्त दावत लावठी अची रहो होदा अम्मा बतूल साण दे निहार घर में खाण जेला मुझा दोस्त अजीज पाजे जरूरत जेते विषय नहल अम्मा बतूल साण चबी करे जेतरा भी खाली था घर में है सभनी के ढक दई रखंदिया ढक दई रखी करे पाण मुसल्लो विछावे हंदिया नफर शुरू थी करे नमाज पढ़ी चवे थी ओ मुझा करीम रब्बा अज मुझे घोट अली मुझे दिल पर बाबा जी दावत कईया हाल तू जानी तो हने मर्जी तुझिया
अज महबूब जे बच्ची जी लज रखी तुझी मर्जी दुनिया के बुधाई तुझी मर्जी करीम सलाम जी अगते वधरता शेर खुदा भी पोया कदम गणन शुरू तो करे लेकिन शेर खुदा कदम गणी दो तो अचे कहीं भी जगह ते महबूब न था पुछन न पोते निहारी न था नहीं था फरमाइंदा अदाली